असां जो मौजूद हुआसीं इंडस हॉस्पिटल बदीन। इंडस हॉस्पिटल बदीन में काफ़ी ॿिया केस जिते हिते सोल्व कया वञनि था, जीअं डिलीवरी आहे या ॿिया जाम मामला मसइला थियनि था। पर मां जेको आयुसि इहो क्लब फुट चयो वञे थो। नंढनि ॿारनि में इहो मसइलो पैदाशी थिए थो, जंहिंजा पैदाशी पेर टेड़ा हूंदा आहिनि। असां सिंधी में अक्सर करे चवंदा आहियूं त ॿारड़े जा जेको सिज गिरणु या चंड गिरणु चइजे, जीअं इहे पेर जेको पैदाशी टेड़ो थो हुजे। ऐं बदीन हॉस्पिटल में इंडस में इहो इन ॿारड़नि जो प्रॉपर इलाजु थिए थो, एंट्री कार्ड थिए थो। उन खां पोइ हर हफ़्ते ते इन ते पटो ॿधनि था, 3-4 पटा लॻनि था। उन खां पोइ शूज़ ॾिना वञनि था, जूता ॾिना वञनि था ॿारड़े खे, त जीअं ॿारड़े जो पेर बिल्कुलु पेर दुरुस्त थियो वञे। कंहिं ॿारड़े जो हिकिड़ो पेर टेड़ो हूंदो आहे, कंहिं ॿारड़े जा 2 पेर टेड़ा हूंदा आहिनि। सो बदीन इंडस हॉस्पिटल में तमामु फ्री में आहे, को बि हिननि जी फीस बि न आहे। ऐं हालांकि ही पटा ॿधणु एॾो को ॾुखियो मामिलो न आहे। हालांकि मिठी जी हॉस्पिटल बि वॾी आहे, उते इहे डॉक्टर बि मौजूदु आहिनि, पर कमु करण लाइ तयारु कोन्हनि, या त उन्हनि खे को सामान मुहैया नथो कयो वञे। हाणे हिन बदीन इंडस हॉस्पिटल में काफ़ी मूं मरीज़ ॾिठा हुआ जेके थर जी साइड खां हुआ, कुंडरी खां पोइ हुआ, नबीसर रोड खां बि हुया, ऐं डिगड़ी टंडो जान मोहम्मद। हालांकि मीरपुर ख़ासि खां बि जेके हिते पेशेंट आयल हुआ हिन क्लब फुट वारे इशू में, जेको पैदाशी ॿारड़े जो पेर टेड़ो थो हुजे, हिन ते पटा ॿधंदा आहिनि। ऐं हर हफ़्ते ते हिकु पटो, महीनो ॾेढ इहो पटो लॻंदो। हाणे प्राइवेट हॉस्पिटल में जॾहिं मूं डॉक्टरनि खां पुछा कई, डॉक्टरनि घटि मां घटि बि चवंदो हर हफ़्ते ते 3000 रुपया पटे जा, 1000 रुपया असांजी जेका फीस आहे, 4000 रुपया। ऐं जॾहिं शूज़ ॿधबा, उहे जूता जॾहिं मिलंदा, उहे जूता अलॻि महांगा आहिनि। हाणे हिकिड़ो आम ग़रीब माण्हू हर हफ़्ते ते 5 खां 6000 रुपया अफोर्ड नथो करे सघे। सो भला इंडस में अगरि हीअ सहूलियत आहे त तमामु हिकिड़े ग़रीब या आम माण्हू जे लाइ तमामु बहितरीनु आहे। अॼु जा जेके मासूम ॿारड़ा आहिनि उहे वॾा थी माज़ूर थियनि था। इन्हनि माज़ूरनि खे असां ऐं सरकार सगोरी बि बचाए सघे थी। सिर्फ़ु हिन मुंहिंजे ख़्याल त शायदि हैदराबाद खां ओरियां इहो इंडस ही हिकिड़ी बदीन आहे। हीअ जाम परे पवे थी माण्हुनि खे, पर माण्हू कुझु वीचारा मिडिल क्लास जा त माण्हू हिते चलो पहुची था वञनि हिन खे इलाज जे लाइ। पर काफ़ी अहिड़ा माण्हू मूं ॾिठा आहिनि जिन जा पैदाशी ॿारड़नि जा पेर टेड़ा आहिनि, पर हू हिते पहुची नथा सघनि। उन्हनि जो सबबु इहो आहे त हिकिड़ो त फ़ासिलो तमामु परे पवे थो, ऐं ॿियो हुननि वटि एतिरो किरायो या गाॾियूं या फैसिलिटियूं न आहिनि। सो उन जे करे बहितरु आहे त मां असांजे उते मिठी जी जेका अस्पताल आहे वॾी, उन्हनि में डॉक्टर बि मौजूदु आहिनि, त उन्हनि खे सामान मुहैया करे ॾिनो वञे त जीअं इन ॿारड़नि जा पैदाशी पेर सही थी सघनि। हालांकि आउं चवंदो त डॉक्टरी शोबो या सिहत खातो मुख़लिस न आहे, पंहिंजे इदारनि सां, पंहिंजे अवाम सां मुख़लिस न आहिनि। हीउ हेॾो वॾो कमु ॾुखियो न आहे। हीउ सिर्फ़ु पटा ॿधंदा आहिनि, पटनि सां ॿारड़े जो पेर बहितरु थी वञे थो। ऐं ॿियो उन खां पोइ शूज़ जेके जूता ॾिना वञनि था, उहो ॿारड़ो मुसलसल पाए थो, उन सां बि ॿारड़ा बहितरु थी वञनि था। सुठी ॻाल्हि आहे त बहितरु त ॿारड़े जो जेको ॿियनि अस्पतालनि में बि इहो इलाजु कयो वञे। ठीकु आहे, महिरबानी सर।